मक़सूदो रहनुमा ख़बर ॾींदा हलो त इलाक़ाई क्रिकेट तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां चेयरमैन हाजी राहिब अली रिंद जी निगरानी में सुल्तान क्लब क्रिकेट टूर्नामेंट जारी आहे। टूर्नामेंट जे चोथें प्री क्वार्टर मैच खान रिंद 11 ऐं मोहम्मद हाशिम डायरी 11 जे विच में खेॾियो वियो। खान रिंद 11 टॉस खटे पहिरां बैटिंग कंदे मुक़ररा 10 ओवरनि में मुज़फ़र अली रिंद जी शानदार 68 रन्सुनि जी मदद सां मुख़ालिफ़ टीम खे 138 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। जवाब में मोहम्मद हाशिम डायरी 11 जा रांदीगर मिलियल हदफ़ जो पीछो कंदे मुक़ररा ओवरनि में मुश्ताक अली डायरी जी 26 रन्सुनि जी मदद सां सिर्फ़ 112 रन्सूं ठाहे सघी, जॾहिं त खान रिंद 11 26 रन्सुनि तां मोहम्मद हाशिम डायरी 11 खे शिकस्त ॾेई चोथों प्री क्वार्टर मैच पंहिंजे नाले करे वरितो। मैच जो बहितरीन रांदीगर मुज़फ़र अली रिंद खे करार ॾींदे खेसि मञता तौरु मेडल पारायो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।